ओम शांति। हाँ 2 मिनट बाबा के याद कंदासीं। मां आत्मा निराकार ज्योतिर्बिंदु निराकार बाप की याद की करा। मां आत्मा हाणे निराकार बाप जा मां वाक्य थी ॿुधां जेका बाबा ब्रह्मा जे तन में ॿुधाया अथई। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे, बाप हाणे सभिनि जो कल्याण करण आयो आहे। बाबा चए थो सभिनि जो कल्याण करण मूंखे ई अचणो पवंदो आहे, छो जी मां ई सदा कल्याणकारी शिव आहियां। शिव अर्थात सदा कल्याणकारी, सभिनि जो कल्याण करण। कोई हुनखे कुझु बि चए, लेकिन शिव बाबा हमेशह सभिनि जो कल्याण कंदो आहे। हिन समय सभु मनुष्य पतित आहिनि। पहिरों पतित न हुया, पहिरों आत्मायूं पावन हुयूं। पोइ 84 जन्म वठी करे आत्मा पतित थींदी आहे। सभु आत्मायूं 84 जन्म न वठदियूं आहिनि, कोई 84 वठदियूं आहिनि, कोई हुन खां घटि वठदियूं आहिनि। हाणे आत्मायूं पतित थियूं आहिनि न। पतित पावन बाप आत्माउनि खे पावन ठाहिण आयो। आत्मा पतित कीअं थींदी आहे? जॾहिं आत्मा विकार में वेंदी आहे। क्रोध लोभ मोह अहंकार सां आत्मा पतित न थींदी आहे। काम विकार में वञण सां आत्मा पतित थींदी आहे। हाणे उहो ई बाबा सभिनि खे पावन ठाहिण आयो आहे। बाप चए थो दुनिया में त सन्यासी खुदि खे शिवो हम चई करे भॻवान मञाए करे पूजा आदि कराईंदा, परंतु उहो शिव थोड़ी आहिनि। शिव था निराकार, जेके पंहिंजो शरीर न आहे। कोई बि सन्यासी आदि चई न सघंदो आहे कि असां सदा पावन रहण वारा आहियूं। हिन शरीर में तव्हां आत्माउनि खे पावन था ठाहियो। बाबा चईंदो आहे कोई बि सन्यासी चई न सघंदो आहे कि असां तव्हांखे हिन शरीर में वेही करे पावन था ठाहियूं। हिकु बाप ई चई सघंदो आहे कि मां तव्हां सभिनि खे पावन ठाहिण लाइ हिन सृष्टि ते आयो आहियां। मां ई तव्हांखे आत्मा सम्झी करे तव्हां सां ॻाल्हाईंदो आहे न। बाक़ी सभु कोई असांखे ईअं चई न सघंदो आहे कि असां परमात्मा तव्हां सां ॻाल्हायूं था। हिकु परमात्मा ई ब्रह्मा जे तन में अची करे ईअं चई सघंदो आहे कि मां परमात्मा हिन तन द्वारा ॻाल्हायां थो। बाबा ही आत्माउनि खे मीठे बच्चे प्यारे बच्चे चईंदो आहे न। कई बाबा बाबा चई करे पोइ हली वेंदा आहिनि। मञदा बि आहिनि असांजी आत्मा जो पीउ बाबा आया ऐं जेकी असांखे मत ॾिए थो, हीअ असांजे जीवन में सुख शांति जी स्थापना, सुख शांति वारो जीवन स्थापना करण लाइ हीअ मत आहे। परंतु अहिड़ा बि ॿार हूंदा आहिनि जो हा हा कंदे बाबा बाबा कंदे पोइ बस मां सुर थी वेंदा आहिनि, अर्थात हली वेंदा आहिनि। काम अग्नि जे वश थी करे पाण खे भस्म करे छॾींदा आहिनि। बाप अची करे चईंदो आहे ॿार हाणे काम विकार में वञी करे भस्मासुर न थियो, परंतु सम्झंदा ई न आहिनि। परमात्मा जो ॿार ठही, भॻवान जो ॿार ठही पोइ विकार में वेंदव त पाप पइजंदो न। त इन करे बाबा चईंदो आहे हाणे भस्मासुर न थियो, हाणे विकारनि में न वञो, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। मां आत्मा असुल में पावन आहियां, शुद्ध आहियां, पवित्र आहियां न। हाणे मां आत्मा विकारनि जे वश थी करे पतित थी आहियां। हाणे वरी खां पतित पावन बाप अची करे मूंखे पावन ठाहिण आयो आहे। बाबा काथां आयो आहे? ब्रह्मांड परम धाम मां बाबा आया आहे। बाबा चए थो तव्हां बि आत्मायूं अशरीरी निराकार रूप में परम धाम ब्रह्मांड में सां गॾु रहंदा हुयो न। तव्हांखे यादि अथव न कि भुलिजी वियो? रहंदा हुयो तॾहिं त आत्मा घड़ी घड़ी यादि करे थी कि मूंखे शांति खपे, शांति खपे, शांति खपे। छो जे आत्मा जो असली घर छा आहे? कहिड़ो आहे? शांति धाम आहे न।
उते अथाह शांती हूंदी आहे। छो जो शरीर त हूंदो न आहे, त उहा शांती जी जॻह आत्मा खे ॾाढी यादि ईंदी आहे। उन शांती जी जॻह आत्मा न वञी सघंदी आहे न, त हेॾे होॾे जॻह ढूंढदी आहे किथे मूंखे शांती मिले। परंतु बाबा चए थो त आत्माउनि जो धर्म ई शांती आहे। मां आत्मा शांत स्वरूप आहियां, मुंहिंजी शांती मुंहिंजो धर्म आहे। त मां शांती खे हेॾे होॾे छो थी ढूंढां? जॾहिं जंहिंजो धर्म ई उहो हुजे त कोई पंहिंजे धर्म खे ढूंढण हेॾे होॾे वेंदो? धर्म अर्थात धर्म में छा हूंदो आहे? नियम मर्यादा हूंदा आहिनि। कोई बि माण्हू उन नियम मर्यादाउनि सां हले त हुनखे चईंदा, सम्झंदा आहियूं न, इहे फलाणे धर्म जो आहे। हाणे सिख, मुस्लिम, ईसाई, भारतवासी में अलॻि अलॻि आहिनि, मद्रासी, गुजराती, सिंधी, इन्हनि वरी भारत में अलॻि अलॻि माण्हू छोटा छोटा जातियूं ठाहे छॾनि। त सभु पंहिंजे धर्म अलॻि अलॻि कीअं पतो लॻंदो आहे? उन्हनि जे पहनावे सां, उन्हनि जे रहन सहन सां, ॻाल्हाइण सां, उन्हनि जे भक्ति भाव सां, उन्हनि जो उथण वेहण संबंध, धंधे धोरी सां, इन्हनि सभिनि सां पतो लॻंदो आहे न फलाणो हिन धर्म जो आहे, हिन जाति जो आहे। त जॾहिं आत्मा जो धर्म शांती आहे त असांखे छा करणो खपे? शांती सां वेहणो आहे, शांती सां सुम्हणो आहे, शांती सां उथणो आहे, शांती सां खाइणो आहे, हर कमु शांती सां करणो। त पंहिंजे धर्म में हाणे पाण खे टिकणो आहे। बाबा चए थो शांती खे ढूंढण लाइ हेॾे होॾे न वञो, बसि पंहिंजे कर्म असां शांती सां करूं, हलचल में न करूं। जीअं सुबुह जो उथूं था, जल्दी जल्दी सभु कमु करो, ईअं करो उहो करो, जल्दी जल्दी न, या त टाइम खां पहिरियों उठो, लेकिन जो कमु करो था शांती सां करो, त तव्हांखे आपे ई शांती मिली वेंदी। अॼुकल्ह पाण अशांत बि इन करे थिया आहियूं छो जो पाण अहिड़ी टीवी में अहिड़ी चीजूं ॾिसूं था न, त पाण हुन सां बि पंहिंजो मन अशांत थी वियो आहे। त पाण खे अहिड़ियूं चीजूं ॾिसणियूं ई न खपनि, ॿुधणी ई न खपनि, जंहिंसां असांजो मन छा थिए? अशांत थिए। असांजो बाक़ी नॉलेज सम्झण जे लाइ असां ईअं भई ॿुधणो खपे कि दुनिया में छा छा थो हले, लेकिन इन रीति पंहिंजे मन में उनखे न विहारणो आहे कि असांजो मन अशांत थी वञे। मन अशांत थींदो त पोइ असांजो जीवन ई अशांती सां हलंदो, छो जो मन ई त मुख्य आहे न। त हाणे मन खे शांत कीअं करणो आहे? पंहिंजे धर्म में पंहिंजे पाण खे टिकायो कि मां आत्मा शांत स्वरूप आहे। मन अगरि बार बार चए न जल्दी उथो, हेॾे वञो, हेॾे करिणो आहे, हिनखे हीअं थियणो आहे, न, लेकिन असांखे छा करिणो आहे? शांती सां करिणो। सभु कुझु सभु कमु थी वेंदो। शांती अहिड़ी शक्ति आहे जंहिंमें सभु शक्तियूं समायल आहिनि। शांती सां अगरि असां कोई कर्म कंदा आहियूं न, त भल माण्हुनि खे लॻंदो आहे देरि थी वई, ईअं थी वई, लेकिन उहो कमु सुठी रीति समाप्त थी वेंदो। त इन करे हाणे पाण खे आत्मा जे धर्म में टिकणो आहे, शांती। ॿियो आत्मा जो धर्म आहे शुद्धता असांखे रखणी आहे। सिर्फ़ु ॿाहिरां जी शुद्धता न, झाड़ू पोछो करे छॾियो, घर जी साफ़ सफ़ाई करे छॾी, छंड फुक करे छॾी, ईअं न, परंतु पंहिंजे मन में बि वीचारनि जी बि शुद्धता खपे। असांजे बोल जी शुद्धता, असां जेको ॿुधूं था, ॾिसूं था, अहिड़ी अहिड़ी चीज़ी ॾिसी करे बि न ॾिसणियूं खपनि। असांखे सदा ई शुद्ध रहणो। त बाबा चए थो इहो ड्रामो त ठहियलु आहे, ड्रामो त हले ई थो ऐं हलंदो ई रहंदो, इहो ड्रामो कॾहिं बंदि न थींदो। लेकिन हाणे असांखे हिन ड्रामो में जेको पार्ट हले थो, इहो अंतिम समय जो पार्ट आहे। हाणे वरी खां असांजो पार्ट नए चक्कर में शुरू थियण वारो आहे। हाणे तव्हांखे मां त्रिकालदर्शी ठाहियो आहे न, हाणे तव्हांखे टिनिनि कालनि जे बारे में पतो आहे। असां पहिरियों मां आत्मा किथे पार्ट वॼाया आहियां? सतयुग में। पोइ मां आत्मा किथे पार्ट वॼाया आहियां? त्रेता में। पोइ द्वापर में, पोइ कलयुग में, हाणे मां किथे अची पहुती आहियां? संगम युग ते। कंहिंसां गॾु आहे? निराकार परमात्मा ब्रह्मा जे तन द्वारा हाणे मुंहिंजी पालना थो करे, मूंखे ज्ञान थो ॿुधाए। हाणे मां
बाबा सां गॾु आहियां। त बाबा चए थो हिन चक्कर खे सदा यादि रखो कि मां ही ये चक्कर काटे आई आहियां। हाणे मूंखे ही वापसि सतयुगी देवी देवताउनि जी दुनिया में वञी करे पाठ वॼाइणो। तव्हांजा उहे देवी घराने वारा संस्कार हाणे गुम थी विया आहिनि सही, आत्मा में आहे उहो संस्कार, लेकिन उहे गुम थी विया आहिनि। हाणे वरी खां असांखे हुन संस्कारनि खे वापसि खां जीवन में लाहिणो आहे। कीअं? बाबा जीअं जीअं असांखे यादि ॾियारे थो कि तव्हां हीअं ॻाल्हाईंदा हुयो, तव्हां हीअं उथंदा हुयो, तव्हां हीअं वेहींदा हुयो, तव्हां हीअं हीअं खाईंदा हुयो, तव्हांजे अहिड़ा अहिड़ा घर हुया, ईअं ईअं तव्हांजो संबंध संपर्क हुयो, धंधो धोड़ी, सभु बाबा असांखे यादि थो ॾियारे। पोइ जीअं जीअं यादि ॾियारे थो उहो असांजे संस्कारनि खे असांखे परिवर्तन करणो। हुते त असांखे इहो ज्ञान हूंदो ई न कि असांखे इहे सभु एॾो सारो राज्य भाग्य कंहिं ॾिनई। इहे समझ, इहो ज्ञान असांखे हाणे ई आहे। पूरे चक्कर जो ज्ञान असांखे हाणे ई बाबा ॾिए थो कि असां कीअं पूरे चक्कर में पाठ वॼाया आहिनि। पोइ वापसि खां सतयुग में असांखे इहो ज्ञान न हूंदो कि असांखे इहे सतयुगी दुनिया जो वरितो केरु ॾिनो, इहो असांखे ज्ञान ईंदो। परम पिता परमात्मा हाणे असांखे वरितो थो ॾिए न, स्वर्ग जी स्थापना ई बाबा थो करे त वरितो बि बाबा ई ॾींदो। ॿार इहे बि ॼाणंदा आहिनि कि हिकु ई समय बाबा अची करे विश्व जी सर्व आत्माउनि खे वरितो ॾींदो आहे। हिन समय बाबा असांखे बेहद जे सुख जो वरितो थो ॾिए। इहे सिर्फ़ु तव्हांजे लाइ ई आहे, बाक़ी धर्मनि जे लाइ स्वर्ग जो वरितो न हूंदो। छो जी बाक़ी धर्म त द्वापर युग खां ईंदा आहिनि। हिते बि असां कंहिंखां पुछूं तव्हांखे अहिड़ी दुनिया में हलणो अथव त कई आत्माउनि खे लॻंदो आहे न असांखे अहिड़ी दुनिया में न हलणो, असांखे त शोर शराबे वारी दुनिया खपे। लेकिन कई आत्मायूं आहिनि जेके शांती खपे, ऐं कंहिंखे सुठो लॻंदो आहे शोर शराबे वारो जीवन, त उन्हनि खे स्वर्ग में हलणो ई न आहे, उन्हनि जी इच्छा ई न आहे। लेकिन जंहिंखे शांती ऐं सुख वारो जीवन खपे उन्हनि खे ई बाबा इहो वरितो ॾींदो आहे। ज्ञान त बाबा सभिनि खे थो ॾिए, लेकिन जेके ज्ञान जी ॻाल्हियूं सम्झ में ईंदियूं आहिनि, सुठियूं लॻंदियूं आहिनि, ऐं सम्झंदो आहे बराबरि अहिड़ी दुनिया त अहिड़ो जीवन सुठो हूंदो जिते सुख शांती हूंदी। ऐं कईअनि खे छा खपे, अॼुकल्ह ईअं नाच गानो ऐं अहिड़ा अहिड़ा कपिड़ा पाइण, फैशन आदि करणु, हुते नेचुरल ब्यूटी हूंदी, हुते इहा अॼुकल्ह जो फैशन न हूंदो, हुते हिकदमि नेचुरल ब्यूटी हूंदी। बाबा चए थो हाणे मां तव्हांखे गीता जो ज्ञान थो ॿुधायां, गीता सां ई तव्हांखे राजयोग थो सेखारियां, स्वर्ग जी राजे जो वरितो वठो त एतिरो नशो रहंदो कि हाणे असां महाराजा मारिनी वारी दुनिया में था हलूं, श्री लक्ष्मी श्री नारायण जी दुनिया में था हलूं। बाबा चए थो श्री लक्ष्मी और श्री नारायण जे राज्य में अथाह सुख शांति हूंदी आहे, हुते कोई लड़ाई झगड़ो न हूंदो, सभु ॾाढा प्यार सां रहंदा आहिनि, कोई दुख अशांति अप्राप्त कोई वस्तु न हूंदी आहे। सभी आत्माएं सर्व गुणनि सां संपन्न 16 कलाउनि सां संपन्न हूंदा आहिनि, संपूर्ण निर्विकारी हूंदा आहिनि, अहिंसक हूंदा आहिनि, मर्यादा पुरुषोत्तम हूंदा आहिनि। अहिड़ी दुनिया में बाबा असांखे वठी थो हले त असांखे बि पहिरियों अहिड़ो लाइक़ु ठाहींदो न, ठाहींदो त बाबा ई, लेकिन अगरि असांजी इच्छा हूंदी त ठाहींदो। बाबा बि ॿारनि जी इच्छा ॾिसंदो आहे न, भई मां त ॿार खे चवां थो कि मां उन्हनि खे इहे सभु चीजूं ॾियां थो, अगरि ॿार खे उहा इच्छा ई न हूंदी अहिड़ी चीजनि जी, हुनखे सुठी ई न लॻंदी त बाबा छो ॾींदो फालतू में? परमात्मा बि न ॾींदो न, त बाबा असांजी इच्छा ॾींदो आहे, बाबा असांखे सभु ज्ञान ॾींदो आहे, सभु सम्झ ॾींदो आहे। पोइ जेकी आत्मा में इच्छा थींदी आहे न, हा मां बि ईअं ठहां, मुंहिंजा बि बोल कर्म सोच एॾी ऊंची थिए कि मां हुन देवी देवताउनि जहिड़ी दुनिया में उन्हनि जीअं पंहिंजो जीवन जीअं, त पोइ बाबा हुन ॿार खे मदद बि कंदो आहे। विश्व जो मालिक थियण लाइ बाबा असांखे हाणे पढ़ाई थो पढ़ाए, हिकु सेकेंड में जीवन मुक्ति मिलंदी आहे न। कीअं हिकु सेकेंड में जीवन मुक्ति थी मिले? मूंखे बाबा चई कि तव्हां त आत्मा आहियो,
मां चयो हा, मां त आत्मा आहियां, मुंहिंजो त इहो शरीर आहे, मां आत्मा त अविनाशी आहियां। पोइ बाबा चई तुंहिंजी आत्मा जो पीउ त मां आहियां। मां चयो हा बाबा, तव्हां ई त मुंहिंजी आत्मा जो पीउ आहियो। पोइ बाबा चई हाणे तोखे पवित्र रहणो थी, विकारनि खे छॾिणो आहे। हिन दुनिया में रहंदे, घर गृहस्थ व्यवहार में रहंदे उहे कमल पुष्प समान रहणो। विकारनि खे, संकल्प स्वप्न में भी कोई विकार, बुराई, आसुरी स्वभाव, संस्कार असांखे टच न करे तोखे। त मां चयो हा बाबा ठीकु आहे, अहिड़ो ठाहींदासीं। त हिकु सेकेंड में बाबा इहे सभु ॻाल्हियूं असांखे चई, असां हा हा चयोसीं त असांखे स्वर्ग जी, विश्व जी बादशाही मिली। त बाबा चए थो हिकु सेकेंड में आत्मा पहचाने न, हिकु सेकेंड ई त लॻंदो आत्मा खे पहचानण में कि हा ही मां आत्मा आहियां, ही मुंहिंजो पीउ आहे, ऐं मूंखे बाबा हाणे स्वर्ग जो वरसो थो ॾे। त सेकेंड में जीवन मुक्ति जो वरसो बाबा असांखे ॾे थो, विश्व जी बादशाही पाण खे ॾे थो। एतिरी ऊंचो असांखे नशो हुजणो खपे आत्मा खे। त जंहिंखे नशो हूंदो पोइ हुनजे कर्म, बोल, सोच में जल्दी जल्दी परिवर्तन ईंदो वेंदो। भई असांखे पतो आहे ईअं करिणो आहे, ईअं करिणो आहे, बाबा जो ज्ञान ॿुधणो आहे, सम्झणो आहे, बाबा खे यादि करे पंहिंजा कर्म, सोच सुधारणा आहिनि। बसि सम्झी छॾियो न त बसि कर्म करो, बाबा खे यादि करो, हिन में कुझु छॾिणो त आहे न। बसि छा छॾिणो आहे? विकार छॾिणा आहिनि। पंहिंजो जो बि असां लसन प्याज आहिनि, इहे सभु चीजूं छॾिणियूं आहिनि। इहे त सुठो आहे न, लसन प्याज खाइण सां बि क्रोध वधंदो आहे, छो जो हुन में हिकु अहिड़ी चीजूं हूंदियूं आहिनि जंहिंसां असांजे अंदरि क्रोध वधंदो आहे, त उहो त सुठो आहे न। बाबा चए थो बच्चे मन मना भव, हाणे पतित शूद्र बुद्धि के त्यागी, पावन शुद्ध बुद्धि, स्वच्छ बुद्धि ठहो, मूंखे यादि करे। स्वच्छ बुद्धि कीअं ठहींदी? जॾहिं असां हुन परमात्मा जे संग सां रहंदासीं न। आत्मा जी अख आहे बुद्धि। त बाबा चए थो हाणे हिन आत्मा जी अख बुद्धि द्वारा मूंखे ॼाणियो, मूंखे ॾिसो ऐं मुंहिंजे संग सां रहो। तव्हां मास्टर ज्ञान जो सागर ठहो था न, तव्हांजो मां पीउ आहियां, तव्हांखे हाणे मां गुणवान थो ठाहियां। त हिन जे लाइ चवां थो पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो। तव्हां आत्माऊं असल में स्वच्छ हुयो, हाणे मेरियूं थी आहियो। हाणे मूंखे यादि करे वरी खां स्वच्छ ठहो, देवता ठहो। बाबा चए थो तव्हां मनुष्य खां देवता ठहिण आया आहियो, इन करे तव्हांखे ताज बि उते मिलंदो। प्रिंस जेको ठहींदा आहिनि, प्रिंस प्रिंसेस, पोइ महाराजा महारानी, पोइ हुननि खे ताज बि मिलंदो। माताऊं ॾिसंदियूं आहिनि कि हा असां त स्वर्ग में महारानी थी करे था घुमूं। ज्ञान सां सम्झ में अची वेंदो आहे न, भई सभु कुझु स्वर्ग में जीअं रहंदासीं त उहो सम्झ में अची वेंदो। हाणे त मां आत्मा पतित आहियां, मुंहिंजो शरीर बि पतित आहे। हाणे बाबा मूंखे पावन ठाहे पोइ स्वर्ग जो महाराजा महारानी थो ठाहे। बाबा चए थो हिन समय तव्हां ग़रीब आहियो न, हाणे ग़रीब आत्माउनि खे बाप अची करे साहूकार थो ठाहे। कीअं आत्माउनि खे साहूकार कीअं थो ठाहे? सुठा गुण, सुठी शक्तियूं, सुठो ज्ञान ॾेई करे। धारणा जेतिरी आत्मा कंदी ओतिरो आत्मा साहूकार थींदी वेंदी। आत्मा जेतिरी साहूकार, जंहिं आत्मा में सुठा गुण शक्तियूं हूंदियूं, सम्झ हूंदी, पोइ हुन वटि तूल धन बि आपे ई अची वेंदो न। अॼु कोई माण्हू सुठो पढ़ाई लिखाई कंदो आहे, समझदार हूंदो आहे, त सुठो कमाए करे पैसो कमाईंदो आहे न, सुठो कमु करे पैसो कमाईंदो आहे। ईअं ई आत्मा बि हाणे जीअं बाबा खां ज्ञान वठे थी, जेतिरो जेतिरो ज्ञान वठंदी, शक्तियूं पंहिंजे अंदरि जीवन में धारण कंदी, जेतिरो जेतिरो पंहिंजे अंदरि गुणनि जी धारणा कंदी, समझदार थींदी वेंदी, त आत्मा खे आपे ई सत्युग में धन संपत्ति मिलंदी। बाबा चए थो हाणे त रोज़ सत्युग जे लाइ कमाई था करो। रोज़ असांजे सत्युगी, सत्युग त्रेता में वारो जेको खातो बाबा वटि आहे, हुन खाते में असांजा पैसा था जमा थियनि सत्युग जे लाइ। कीअं? जेतिरो जेतिरो असां बाबा खे यादि था करूं, बाबा जी ॻाल्हियुनि खे यादि करे जीवन में धारण था करूं, बाबा जेको ॿुधाए थो असां ॿियनि खे ॿुधायूं था, ओतिरो असांजो धन
सतयुग में वञण जे लाइ जेको बैंक अकाउंट बाबा असांजो रखियो अथई उन बैंक अकाउंट में जमा थो थींदो वञे। छो जी बाबा जो हिकु हिकु ज्ञान जो शब्द लख रुपए जो आहे। अगरि असां सॼो ॾींहुं बाबा जी 10 ॻाल्हियूं यादि करे छॾियूं, 10 ॻाल्हियूं अगरि असांखे यादि आयूं बाबा जी त असांजे हिकु ॾींहं में घणा लख जी कमाई थी वई, 10 लख जी। ऐं असां अगरि हर कर्म कंदे बाबा खे यादि कंदा आहियूं त पद्मनि जी कमाई थींदी आहे। ऐं अगरि ॿियनि खे बि ॿुधाईंदा आहियूं त डबल कमाई थींदी आहे। सोचो असांजी कमाई थिए थी त इन करे सॼो ॾींहुं बाबा खे यादि करो, बाबा जी ॻाल्हियूं सोचो ताकी असांजे अॻियां जे जीवन जी बि कमाई थिए। बाबा इहो जीवन छॾण लाइ थोरी थो चए थो बसि इहो जेको जीवन हाणे तव्हां जियो था न इहे मुंहिंजे चए ते जियो, मूंखे यादि करे मूंसां गॾु जियो, बसि एतिरो ई त चए थो न। त बाबा सां गॾु जीअण लाइ बाबा जी चए ते हलण लाइ पावन त ठहिणो पवंदो न। छो जी बाबा त शुद्ध आत्मा आहे न, त शुद्ध आत्मा कंहिंसां गॾु रही सघंदी आहे? जेकी आत्मा स्वयं शुद्ध हूंदी। हाणे बाबा असांखे चए थो हे जीव जी आत्मा हाणे पावन थी, पतित पनो छॾो। पतित थी करे केॾा दुखी कंगाल थी विया न, आत्मा हिकदमि कारी थी वई आहे कोयले जैसी। हाणे पावन ठहो, बाप खे यादि करो त तव्हांखे शरीर बि सुठो सुठो प्रदान मिलंदो सतयुग में। पंहिंजे पाण खे आत्मा निश्चय करो कि हा मां आत्मा आहियां। जीअं कंहिंखे कोई डॉक्टरी जो एग्ज़ाम पास कंदो आहे त हुनखे पको थी वेंदो आहे न, निंड में बि कोई हुनखे उथाए करे पुछे कि तूं केरु आहे त चईंदो कि मां त डॉक्टर आहियां, मां डॉक्टरी जो कमु कंदो आहियां, मां सिलाई कंदो आहियां, मां साफ़ सफ़ाई कंदो आहियां, मां धंधो कंदो आहियां। उहो ई असांखे बि कोई निंड मां उथाए करे पुछे तव्हां केरु आहियो त असांखे ॿुधाइणो आहे असां शुद्ध आत्मा आहियूं, असां पावन आत्मा आहियूं, असां परमधाम जी रहण वारी आहियूं, असां परमात्मा जी संतान आहियूं। शरीर द्वारा मां आत्मा ई थी ॻाल्हायां, आत्मा ई सॼो ॾींहुं कर्म कंदी आहियां। शरीर खे छो भुलिजिणो आहे? छो जी शरीर जे भान में अची करे असां विकारनि जे वश थी वेंदा आहियूं। बाबा चईंदा आहिनि खाईंदी बि आत्मा आहे, सभु कुझु आत्मा ई कंदी आहे। आत्मा कीअं खाईंदी आहे? शरीर द्वारा ई खाईंदी आहे न। ॾिसो कोई शरीर छॾंदो आहे त हुनजो श्राद्ध मल्हाईंदा आहियूं। पोइ पहिरें ईअं कंदा हुया ब्राह्मणनि जे अंदरि आत्मा खे सॾु कंदा हुया, भई छा चईंदा हुयासीं फलाणी जी आत्मा खाए थी, पोइ हुनखे कुझु न कुझु पाराईंदा हुया। त आत्मा ई त आहे न मुख्य। ॾिसो शरीर त ख़तमु थी वियो त बि माण्हू इच्छा रहंदी आहे कि न हुनजे नाम जो भोग लॻायूं, हुनजी आत्मा खे शांती मिलंदी, आत्मा खाईंदी, आत्मा खे पाराईंदा आहिनि। त आत्मा ई मुख्य हूंदी आहे। हाणे इहे ड्रामा जो खेल ख़तमु थियण वारो आहे, पोइ नयो खेल शुरू थियण वारो आहे। खेल इहो ई हूंदो जेको 5000 साल जी कैसेट हली, इहे ई कैसेट वापसि खां रिपीट थींदी। हाणे मां तव्हांखे उहो ई सम्झ ॾियणु आयो आहे। बाबा चए थो हाणे सुठी रीति हर हिकु ॻाल्हि खे सम्झो ऐं सम्झी करे जीवन में धारण करे हलो। 84 जन्म 5000 साल में आत्मा वठंदी आहे। ज़रूरी न आहे सभु 84 जन्म, कोई 84 कोई हुनखां घटि बि वठंदी आहे, लेकिन 5000 साल में ज़्यादा से ज़्यादा आत्मा 84 जन्म वठंदी आहे। कम से कम हिकु जन्म बि वठंदी आहे। छो जी कई आत्मायूं आहिनि जो चईंदियूं आहिनि कि असांखे त हिन सृष्टि ते अचिणो ई न आहे, खेल न खेॾणो। त बाबा चईंदा आहिनि पोइ लेकिन हुन आत्माउनि खे मां चईंदो आहे ठीकु आहे तव्हांखे हेठि न वञिणो अथव खेल खेॾण त तव्हां सॼो चक्कर न वञो, लेकिन हिकु जन्म थोरे समय जे लाइ हेठि अचो, बसि पंहिंजो शरीर वठो, जन्म वठो, पोइ भले ओतिरे हिकु ॾींहं जे लाइ बि। हिकु ॾींहं में उहा आत्मा सुख बि वठंदी दुख बि वठंदी। छो जी जेकी बि आत्मायूं आहिनि न उहो पहिरियों जॾहिं सृष्टि ते ईंदियूं आहिनि त पहिरियों सुख ॾिसंदियूं आहिनि, पोइ दुख ॾिसंदियूं आहिनि। असां आत्मायूं सत्युग खां आया आहियूं त असां ज़्यादा समय सुख ॾिठो आहे ऐं ज़्यादा समय पोइ दुख बि ॾिठो आहे। ॿियनि आत्माउनि जे हिसाब सां भले असांखे दुख न आहे, लेकिन सत्युग जे हिसाब सां त असां दुखी आहियूं न। असां वटि कुझु बि न आहे, न ज्ञान आहे, न गुण आहिनि, न शक्तियूं आहिनि, धन बि
पहिरें जे हिसाब से त कुझु बि न आहे न, इन करे बाबा चए थो हाणे वरी खां मां तव्हांखे उहो पूरो वरितो ॾियणु आयो आहियां। 5000 साल में हिकु बार मां तव्हांखे ईअं ई वरितो ॾींदो आहे। मां आत्माउनि खे ॾींदो आहे। अच्छा मिठी मिठी सिक लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी। पाण सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे महावीर ठही संजीवनी बूटी द्वारा मूर्छित खे सूजित करण वारा शक्तिवान ठहो। जीअं सूर्य स्वयं शक्तिशाली हूंदो आहे त चारों ओर पंहिंजी शक्ति खे फैलाईंदो आहे न, उअं ई बाबा चए थो शक्तिवान ठही तव्हां ॿार अनेक आत्माउनि खे संजीवनी बूटी ॾेई करे सूजित करो। कहिड़ी संजीवनी बूटी ॾियणी आहे सभिनि आत्माउनि खे? बाबा असांखे कहिड़ी संजीवनी बूटी ॾिनी अथई कि तव्हां आत्मा आहियो, तव्हांजो पीउ मां परमात्मा आहियां। त हाणे असांखे इहा संजीवनी बूटी जंहिंसां असां जीवन में धारण करे सूजित थी आहियूं, असांखे बि ॿियनि खे इहा संजीवनी बूटी ॾियणी, चाहे मन सां ॾियो चाहे मुख सां ॾियो, कहिड़ी बि रीति सभिनि आत्माउनि खे ॿुधाइणु असांजो फर्ज़ु आहे। न त अंत में सभु तव्हांखे उलाना ॾींदव कि तव्हां एॾो समय खां पंहिंजे खे आत्मा सम्झी परमात्मा खे यादि करे परमात्मा खां स्वर्ग जो वरितो वरितो ऐं तव्हां असांखे ई न ॿुधायो। तव्हांजे घर जा ॿार बि तव्हांखे चईंदव भई असां त सोचूं था ॿुढनि जो ज्ञान आहे, नंढा छा कंदा, लेकिन आत्मा त सभिनि में आहे न। सभिनि आत्माउनि जो हक़ आहे स्वर्ग जो वरितो वठणु। त इहो ज्ञान ॿुढनि जे लाइ सिर्फ़ु न आहे, इहो ज्ञान सभिनि आत्माउनि जे लाइ आहे। चाहे आत्मा नंढे शरीर में आहे चाहे वॾे शरीर में आहे, असांजो ॿुधाइणु फर्ज़ु आहे कि हाणे भॻवानु आयो आहे ऐं नए दुनिया जी स्थापना जे लाइ कर्म थो करे, कराए थो असांखां ऐं असांखे वरितो थो ॾे। त अगरि तव्हांखे बि वठिणो अथव त परमात्मा खे निराकार रूप में यादि करो, पंहिंजे खे आत्मा सम्झ करो। ये संजीवनी बूटी असांखे सभिनि खे ॾियणी आहे। सदा स्मृति रखो कि मां कंहिंजो ॿार आहियां, निराकार परमात्मा जो। सदा ये यादि रहंदो न त असांजे जीवन में कोई विघ्न ईंदो ई न। अर्थात कोई बि ॻाल्हि हूंदी लेकिन असां सदा ई ईअं उनखे पार करे छॾींदासीं जीअं कुझु थियो ई न। त विघ्न विनाशक थी वियासीं न। स्लोगन आहे दिल सदा हुन दिलाराम बाप में लॻी रहे कि मुंहिंजो त उहो निराकार परमात्मा। बस तव्हां कर्म करो, संबंध निभाए, लेकिन दिल सदा के में लॻी रहे परमात्मा में। त इहे ई सच्ची सच्ची तपस्या आहे। असांखे कोई एकांत में कमरे में वेही करे जाप या उहो न करिणो आहे। कर्म कंदे जेतिरो असां परमात्मा खे पाण सां गॾु रखंदासीं न, हुनखे यादि करे कर्म कंदासीं, इहा ई तपस्या हूंदी आहे। अच्छा।